अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजो जीमेल अकाउंट ठहियलु आहे ऐं तव्हां कंहिं दोस्त जे मोबाइल में या कंहिं ॿी डिवाइस में उहो जीमेल अकाउंट कंहिं ज़रूरी कम जे करे लॉगिन कयो हुजे। हाणे उहो अकाउंट तव्हांखे लॉग आउट करणु विसरी वियो हुजे त तव्हां सम्झी वञो त तव्हांजो जेको बि जीमेल में डेटा पियल आहे उहो ग़ैर महफ़ूज़ आहे। उहो शख़्स कंहिं बि टाइम में उहो डेटा ॾिसी सघे थो ऐं उनखे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु बि करे सघे थो। इन परेशानियुनि खे बचण जे लाइ मां तव्हांखे तमामु आसान तरीक़ो ॿुधायां थो त जीअं तव्हां बि पंहिंजे मोबाइल मां जीमेल रिमूव करे सघो था। इहो सभु सिखण जे लाइ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ताकी तव्हांखे बि हर हिकु सेटिंग जी ख़बर पइजी वञे त जीअं तव्हां बि आसानीअ सां पंहिंजी जीमेल रिमूव करे सघो था। मां आहियां बाक़िर अली, यूट्यूब चैनल बाक़िर सिंधीअ सां गॾु। अगरि मुंहिंजी महिनत तव्हांखे वणे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ताकी मुंहिंजे हर आयल नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली वञे। सभ खां पहिरीं पाण जीमेल खे ओपन कंदासीं। उन खां पोइ पाण उन जीमेल खे ओपन कंदासीं जंहिंमें तव्हांखे शक हुजे त हीअ जीमेल मुंहिंजी ॿिए कंहिं मोबाइल में या ॿिए कंहिं डिवाइस में लॉगिन न हुजे। उन खां पोइ पाण प्रोफाइल वारे आइकन ते क्लिक कंदासीं। प्रोफाइल वारे आइकन ते क्लिक करण खां पोइ पाण मैनेज द गूगल अकाउंट ते क्लिक कंदासीं। जॾहिं मां मैनेज द गूगल अकाउंट ते क्लिक कंदासीं त तव्हांजे अॻियां सेटिंग खुली वेंदी जिते तव्हांखे तमामु घणा ऑप्शन नज़र ईंदा। उन ऑप्शननि मां तव्हांखे सिक्योरिटी वारे ऑप्शन ते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ तव्हांखे थोरो हेठि अचिणो आहे। जॾहिं तव्हां हेठि ईंदा त तव्हांखे हिकु ऑप्शन नज़र ईंदो यूअर डिवाइस इहो, जिथे तव्हां ॾिसी सघो था त तव्हांजी डिवाइस किथे किथे लॉगिन आहे। त आउं ऑल द डिवाइस ते क्लिक कंदुसि। ऑल द डिवाइस ते क्लिक करण खां पोइ मूं वटि लिस्ट खुली वई आहे जंहिंमें तव्हांखे शो थी रहियो आहे त मुंहिंजी डिवाइस किथे किथे लॉगिन आहे। पहिरीं डिवाइस मुंहिंजो मोबाइल जेको हॉट इन्फिनिक्स शो थी रहियो आहे। उन खां पोइ ॿियो मुंहिंजो कंप्यूटर जंहिंमें मूं पंहिंजी जीमेल खे लॉगिन कयो आहे। हाणे पाण पहिरीं जीमेल खे ओपन कंदासीं जिते तव्हांखे हर लोकेशन, हर एक्टिविटी ऐं सभु डिटेल शो थी रही आहे। उन खां पोइ पाण हाणे उन जीमेल खे ओपन कंदासीं जेका जीमेल पाण खे लॉग आउट करणी आहे। त मूंखे पंहिंजे कंप्यूटर वारी जीमेल खे लॉग आउट करिणो आहे, इन करे पाण उनखे क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ साइड में लॉग आउट इहो ऑप्शन नज़र ईंदो। उनखे क्लिक करण खां पोइ तव्हांजी जीमेल लॉग आउट थी वेंदी। लॉग आउट करण खां पोइ तव्हांखे पासवर्ड तब्दील करे छॾिणो आहे ताकी तव्हांखे इहा पक थी वञे त तव्हांजी जीमेल हाणे महफ़ूज़ आहे। लॉग आउट करण खां पोइ तव्हांजी जीमेल महफ़ूज़ थी वेंदी। तव्हांजो पासवर्ड तब्दील करे छॾिणो आहे। तव्हांखे पक थी वेंदी त तव्हांजी जीमेल महफ़ूज़ आहे। हीउ हुयो पंहिंजी डिवाइस मां जीमेल लॉग आउट करण जो आसान ऐं सवलो तरीक़ो। उमेद आहे त वीडियो पसंदि आई हूंदी। शाद हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो।